नाज़रीन तवी अहम खबर अवां शेयर कंदारूं। लाड़काने खां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह लाड़काने में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हर साल जियां हिन भेरे शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते जलसो कयो वेंदो। हुन चयो त तबियत नासाज़ हुजण सबबि अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जलसे में शिरकत न करे सघंदो। अहम खबर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदारूं, वधीक अपडेट कंदारूं त वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो मुल्क में माण्हुनि खे ॿ वेला मानी मिलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी अवाम जी ताक़त जी मदद सां हुकूमत खेराइण जी ॻाल्हि कई आहे। ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। अहम खबर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिकु ॿीहर अहम खबर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा आहियूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह लाड़काने में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हर साल जियां हिन भेरे बि शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते जलसो कयो वेंदो। हुन चयो त तबियत नासाज़ हुजण सबबि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हिन जलसे में शिरकत न करे सघंदो। वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो मुल्क में माण्हुनि खे ॿ वेला मानी मिलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी लाड़काने जो नवदेरो जी रिपोर्टर सलीम रज़ा सोलंकी असां सराइन ते मौजूद है। सलीम रज़ा अपडेट कजो, वॾे वज़ीर जो वधीक छा चवण हो? शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी जलसे जे इंतजामनि जो हथमी जाइज़ो वठण लाइ सम्झो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह गढ़ी भुट्टो पहुतो आहे, जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शहीदनि जे मज़ारनि ते पहुची शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, तमाम शहीद ज़ुल्फ़ार अली भुट्टो, बेगम नसर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़ानी कई आहे। जंहिं बाद उन्होंने कहा त मज़ार ते जेको वरसी इंतजामनि जो जेको जलसो आहे उनजो हथमी जाइज़ो वठण बाद स्टेज जो मुआइनो पिणु कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त वफ़ाक़ी हुकूमत ॿियनि सूबनि में त कमु करे थी, पर सिंध में सिर्फ़ु ख़ाली ऐलान करे ॻाल्हियूं ऐं घटनि जा ढक लॻाए चाहे थी। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कारकरदगी अव्हां खे KPK जे चूंडनि में ई ख़बर पइजी वई हूंदी। ग्रीन बस सर्विस 16 अरबनि खां शुरू थी, हिन वक़्तु 35 अरब रुपयनि जो थी वियो आहे, पर पोइ बि प्रोजेक्ट मुकमल न थी लॻियो। हुन चयो त मां चाहियां थो त ग्रीन बस सर्विस शुरू थिए ऐं अवाम खे हुन मां फ़ाइदो हासिल थिए। न सिर्फ़ु एशियन डेवलपमेंट बैंक खां रेल लाइन बस सर्विस शुरू करण लाइ लोन लाइ चयो, पर जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत करे उहो बि मुंझारनि जो शिकार थी वियो आहे। हुन चयो त आसिफ अली ज़रदारी जेको आहे त शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे 14वीं वरसी जलसे में तबियत करे जेको आहे उहो शिरकत न करे सघंदो। जंहिं ते हुन चयो त मुल्की सूरत हाल खे ॾिसंदे वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। ग़रीब माण्हू जेको आहे त 2 वेला त परे पर हिकु वेले जी मानी नथो खाई सघे। हुन चयो त ईंदड़ बलदियाती इलेक्शन आहे, उन बाबति जेको आहे इलेक्शन कमीशन सां ॻाल्हायो आहे। मार्च या अप्रैल ताईं इलेक्शन कमीशन खे जेको आहे चयो आहे त उहा इलेक्शन कराई वञे। NPM में जेको आहे त पाण ई इल्ताफ़ हुसैन सां किनारा कशी कई हुई ऐं NPM वारा इल्ताफ़ हुसैन खे पंहिंजो लीडर मञण खां इनकार करे चुका आहिनि। सलीम रज़ा अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन सलीम रज़ा सोलंकी असांखे अपडेट करे रहियो हो। लाड़काने खां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे।